अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आया तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कयूं था त हीअ जेका बरसातूं थियूं, बरसात खां पोइ हिकिड़े पासे जेको ज़राअत खे तमामु घणो कापारी धक रसियो आहे, तमामु घणो नुक़सानु थियो आहे। उन ते असां मुख़्तलिफ़ वक़्तनि में ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं। ॿिए पासे हींअर जेको कमंद आहे सिंध में तक़रीबन 7 लख एकड़नि ते कमंद बीठल आहे, तयारु आहे। उहो उन कमंद जी जेका आहे अञा ताईं गवर्नमेंट पारां न रेट मुक़ररु कयो वियो आहे, न ई वरी जेको आहे का मिल अञा ताईं हली सघी आहे। मिल जी जेका आख़िरी तारीख़ आहिनि 1 नवंबर खां 30 नवंबर ताईं जेको आहे हीअ मिलूं हलाइणियूं हूंदियूं आहिनि ऐं अॼु 5 नवंबर थी वई आहे, पर अञा ताईं किथे बि का मूवमेंट नज़र नथी अचे। जेतोणीकि अञा 24-25 ॾींहं आहिनि ऐं उन विच में जेको आहे हीअ मिलूं हलाइणियूं आहिनि। ऐं जॾहिं त जेके आबादगार आहिनि उहे उन्हनि जी जेको ख़दशा आहिनि, जेके हर साल उहे जनम वठंदा आहिनि, हर साल जेके मीटिंग्स थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं कॾहिं कॾहिं त जेको आहे आबादगार कॾहिं कॾहिं न बल्कि अक्सर जेको आहे कमंद जे हवाले सां आबादगार रोडनि ते हूंदा आहिनि, एहतिजाजनि ते मजबूर थी वेंदा आहिनि, छो जो उन्हनि खे जेका उन्हनि जी घुर्बल क़ीमत आहे, जेको अघु आहे उहो मुक़ररु न कयो वेंदो आहे। नतीजे में उन्हनि खे एहतिजाज करणा पवंदा आहिनि या वरी टाइम ते जेको आहे उहे अघु मुक़ररु न थियण जे करे आबादगारनि में जेको परेशानी आहे, बेचैनी छाइजी वेंदी आहे। हिन भेरे बि कुझु अहिड़ी सूरत हाल साम्हूं आहे। हिकिड़े पासे सिंध में जेको आहे बोड वारी सूरत हाल रही, हिकिड़े पासे सिंध जूं जेका लखें एकड़ ज़मीनूं उहे मुतासिर थियूं आहिनि, आबादियूं मुतासिर थियूं आहिनि, माण्हुनि जो रोज़गार मुतासिर थिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते आबादगारनि खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ॿिए पासे जिते जिते कमंद पोखियल हो, कमंद जो फसल बचियो आहे या जेको बीठल आहे, उहो हाणे जेको आहे बिल्कुलु तयारी जे मरहले में आहे। हिन वक़्तु जेको आहे मिलूं हलाइण जी ज़रूरत आहे। उहे मिलूं छो न पियूं हलनि या उन वक़्तु हिननि मिलनि हलाइण में अञा ताईं किथे जेको आहे रंडकूं आहिनि, इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कयूं था। असांखे जॉइन कयो आहे नबी बख़्श सठियो साहिबु, आबादगार अॻुवाण आहिनि ऐं ज़रई माहिर आहिनि। साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी नबी बख़्श साहिबु। पहिरीं त इहो ॿुधायो त ओवरऑल असीं अगरि ॻाल्हि कयूं हिन वक़्तु अगरि नुक़सान जी ॻाल्हि था कयूं त जेको आबादगारनि खे केतिरो नुक़सानु थियो आहे, जेको ख़ासि तौर ते हीअ जेका बरसातूं थियूं, बोड वारी सूरत हाल। महिरबानी फ़हीम साहिबु, सिंध टीवी जी महिरबानी। जेके बरसातूं पयूं आहिनि तमामु शिदत सां जुलाई खां वठी अगस्त ताईं 2 महीननि सिलसिलो इहो हलंदो रहियो। तक़रीबन सॼे मुल्क में बरसातूं पयूं आहिनि, पर शिदत सां जेके पयूं आहिनि हिकिड़ियूं सिंध में पयूं आहिनि, ॿिए नंबर ते बलूचिस्तान में पयूं आहिनि। हाणे जेका सरकारी फिगर आई आहे त भई 2 महीननि जी शदीद बरसातुनि जे करे उन खां पोइ जेको सैलाब आयो, जेको पाणी ओवरटाप कयो, शहरनि में गिड़ी आयो, ॻोठ ॿुॾी विया, उनजे करे एग्रीकल्चर डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट ऑफ सिंध वारनि जी जेका स्टेटिक्स आहे रिपोर्ट आहे, उन मुताबिक़ त 34 लख एकड़नि ते सिंध जा ज़रई फसल ख़तमु थी चुका आहिनि। 34 लख एकड़नि ते। हाणे 34 लख एकड़नि में ज़्यादातर जेके वॾा फसल हुआ उहे हिकिड़ो वॾो फसल असांजो फुटी जो हो, जेको तक़रीबन 15 लख एकड़नि ते उहो 90% ख़तमु थी वियो। मिर्च जेको आहे उहो बि तक़रीबन 3 लख एकड़ ते उहो 95% ख़तमु थी वियो। उनखां पोइ जेको खजी जो आहे फ्रूट आहे, जेको ख़ैरपुर सखर में थिए थो, उहे 1,10,000 एकड़नि ते बीठल, उहे सभु जूं सभु ख़तमु थी। छो जो अञा खजी वणनि में लॻल ई हुई, माण्हू जेके ज़मीनदार वेठा उनखे पिकिंग करणी त उनजे मथां पाणी पइजी वियो, उहो बस्ट थी वियो ऐं उनखां पोइ बसर हो। तक़रीबन कमंद जो बि नुक़सानु थियो आहे, सार जो बि। ओवरऑल जेको आहे 34 लख एकड़नि जो नुक़सानु थियो आहे, जंहिंजे करे इलाही सारनि ज़िलनि में शहरनि में अञा ताईं जेके मुख़्तलिफ़ चैनलनि ते, तव्हांजे चैनल ते, ॿिया जेके चैनल आहिनि उन ते ख़बरूं अचनि पियूं त अञा ताईं नंढनि शहरनि में पाणी बीठो आहे। केन शाह सरफा वधो मुतासिर, सॼो शहर जेको आहे ॿुॾी वियो। उन जे शहर मां त चवंदा पाणी निकिरी वियो आहे, सवाइ कुझु हल्की फुल्की लो लाइन घिटियुनि जे करे खां, पर उनजी सराउंडिंग में अञा ताईं पाणी बीठो आहे। हाणे इहो पाणी अञा कोन निकिता आहिनि। ख़रीफ़ जो फसल जेको हो, जीअं मूं अर्ज़ु कयो त फुटियूं ख़तमु थी वियूं, मिर्च ख़तमु थी विया, खजियूं ख़तमु थी वियूं, सारियूं ख़ासि करे जेको राइट साइड वारो बैंक आहे तव्हां लाड़काणो, केन शाह, दादू, हिते तक़रीबन 60 खां 70% सारियूं ख़तमु थी वियूं। कमंद खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। त ख़रीफ़ जा फसल ख़तमु थी विया जेकॾहिं पाणी नथो निकिरे ऐं जेकॾहिं माण्हुनि की जी ॿी वरी जेका गवर्नमेंट ऐलान करे पई सूबाई वफ़ाक़ी सपोर्ट नथी थिए, त रबी जो जेको फसल आहे उन में ख़ासि करे जेको कणिक वारो फसल आहे उनजी पोखी ऐं उनजी पैदावार जा तमामु घणा मनफ़ी असर पवंदा ऐं जंहिंजे करे सूबे जे अंदरि मुल्क जे अंदरि खाद खुराक जो बहिरान पैदा थी सघे। अच्छा, इहो जेको भाॼियुनि वारी ॻाल्हि कई पाण, जेको ज़ाहिर आहे असां वटि तक़रीबन जेके सब्जियूं या भाॼियूं थियनि थियूं पंहिंजूं सिंध जूं हुजनि थियूं न, त हिन वक़्तु जेका सूरत हाल असीं ॾिसूं था मार्केटनि में भाॼियूं अणलभ थी वियूं आहिनि, रेट्स वधी विया आहिनि। अॻियां हली कहिड़ी सूरत हाल पैदा थी सघे थी? हिन वक़्तु जेका कंडीशन आहे उनखे अगरि कंपेयर कजे थोरो अॻियां हली त कहिड़ी सूरत हाल में बीहंदी हिन में? बिल्कुलु फ़हीम साहिबु, जेको बरसातूं आहिनि, बरसातूं हर फसल खे मुतासिर कंदियूं आहिनि। हाणे
घर मुतासिर थियनि था, कचा घर मुतासिर थियनि था, पका घर मुतासिर, पर जेको कचो घर आहे उहो मुसलसल जेकॾहिं बरसाति 10 ॾींहं पवंदी पई त उहो टिमी ॻरी ॻरी ॾही पवंदो, पर पको घर उनखे नुक़सानु त थींदो यकदमि कोन। त सब्जियुनि में फ्रूटनि में बि ईअं आहे त जेके सब्जियूं आहिनि उहे शदीद मुतासिर थींदियूं, तमामु तकड़ियूं मुतासिर थी वियूं। जेकॾहिं टमाटो आहे, बसर आहे, मिर्च आहे या गोभियूं आहिनि, इहे जेके फसल अहिड़ा आहिनि उन्हनि जे मथां जेकॾहिं 3 ॾींहं बरसाति पई त उनजो तव्हां ईअं सम्झो त 100% उनजो फ्रूटिंग उनजी पैदावार ख़तमु थी वेंदी। त बरसाति में सभ खां वधीक सब्जियूं इहे मुतासिर थियूं, मिर्च, बसर, टमाटा, गोभी, भिंडियूं, इहे सभु मुतासिर। हीअं तव्हां पुछा कंदा, जेका तव्हां सही ॻाल्हि कई, मार्केट में वञो का सब्जी तव्हांखे 200 रुपया किलो खां घटि कोन मिलंदी, हिन जे करे जो पैदावार 80-90% हीअ जेका सब्जी अचे पई उहा उन्हनि इलाइक़नि में बची हुई जेके मथां इलाइक़ा जितां पाणी निकिरी वियो हलियो। पर जेके इलाइक़ा हुआ ख़ासि करे पंगरियो जो एरिया, टंडो बागो, जिते टमाटो तमामु घणो थींदो आहे, जेको हिननि ॾींहंनि में ईंदो आहे, उहो सॼो पंगरियो ऐं टंडो बागो वारो LBOD जे करे उहो टापिंग उहो सॼो ख़तमु थी हलियो। टंडवा लाहिर में बसर ईंदो आहे, टमाटो ईंदो आहे, मिर्च ईंदो आहे, उहो उते बाग मुतासिर थी आहे, फ्रूट ऐं सब्जियूं धोई ख़तमु थी। इन जे करे हीअ जेके रेट हलनि पिया, हाणे वरी जेका सियारो अचे पियो 15 नवंबर खां चइनि पिया शिदत अची वेंदी। सियारे में वरी इहो कुदरत जो निज़ाम आहे, जेका सब्जियूं आहिनि उन्हनि जी जेका ग्रोथ आहे उहा रुकिजी वेंदी आहे, छो थधि हूंदी आहे न, फ्रूट खे, सब्जी खे या इवन ज़रूरी जिन्स उनखे गर्मी थोरी खपंदी आहे, त इन सर्दीअ जे करे उनजी पैदावार अञा वधीक मुतासिर थींदी। हींअर जेकॾहिं 200 रुपया जेका सब्जी मिले पई त डिसंबर में शायदि उहा तव्हांखे 300 रुपया बि न मिले। त इहा शदीद सूरत हाल आहे। फसल मुतासिर थिया आहिनि, सब्जियूं मुतासिर थियूं आहिनि, फ्रूट मुतासिर थिया आहिनि, जंहिंजा न सिर्फ़ु ज़मींदारनि ते हारी ते असर पिया आहिनि, पर जेको आम कंज़्यूमर आहे उन ते बि असर पिया पवनि न। अच्छा, ये जेका हिन वक़्तु जहिड़ी सूरत हाल हुकूमत ॻाल्हि कई पए त जेको आबादकारनि खे, हारियुनि खे जेको नुक़सानु थियो आहे उन्हनि खे सब्सिडी बि ॾिनी वेंदी, उनखे कर्ज़ बि ॾिना वेंदा, छा पोज़ीशन आहे? माण्हू त अक्सर जेको आहे दावो पिया कनि त अहिड़े क़िस्म जी का बि जेका आहे गवर्नमेंट पारां जेका ॻाल्हि कई वई उन ते अमल न आहे थियो, न को थींदो नज़र अचे पियो किथे। गवर्नमेंट असल में वॾो हल में इहो आहे त हीअ मौजूदा हुकूमत जेका हले पई सूबे में, ख़ासि करे 14-14.5 साल थी विया आहिनि, 20 पार्टी जी लगातार हुकूमत अचे पई, काफ़ी सारियूं शयूं उन्हनि ॾियल, पर सियासी जेके पार्टियुनि जूं हुकूमतूं उहे हर मामले खे सियासी नारे तौरु इस्तेमालु कंदियूं आहिनि। बाबा हींअर माण्हू ॿुधी आहे, हिननि खे तव्हां नारा ऐं फ़लसफ़ा ऐं तव्हां पंहिंजा पार्टी जा प्रोग्राम, मंशूर, तव्हांजी लीडरशिप आहे उहे लॉन्ग टर्म में ॿुधायो। हीअ त तव्हांखे इमीडिएट ऐं शॉर्ट टर्म में मदद खपे न। अगरि जेकॾहिं तव्हां ज़मींदार मुतासिर थिया आहिनि, जेकॾहिं ख़रीफ़ ख़तमु थियो, रबी जो वॾो फसल कणिक आहे, जेकॾहिं कणिक पोखींदा, हिकिड़े माण्हू जो सारियूं ख़तमु थी वियूं, मिर्च ख़तमु थी आहे, फुटी ख़तमु थी, उन वटि त कुझु बि कोन बचियो न। हाणे उनखे वरी या त एॾी वरी कैश पियल हुजे वञे बैंक में या घर में त उहो नओं फसल पोखे, या वरी कर्ज़ खणे, कर्ज़ बैंक खां अॻु में हुनजो ख़्यालु हूंदो, बैंक चवंदी भाउ पहिरीं त उहो पहिरीं वारो कर्ज़ ॾे। इन जे करे गवर्नमेंट खे हिते अचणु घुरिजे त बाबा गवर्नमेंट जेकॾहिं कणिक पोखिजे पई त कणिक जो ॿिज, उन सां गॾु भाण ऐं खेड़ी करण जा पैसा ज़मींदार खे ॾियणु घुरिजनि। त जीअं जेको सिंध गवर्नमेंट चयो 30 लख एकड़नि ते पोखींदासीं, त 30 लख एकड़ मां सम्झां 15 लख एकड़नि जे ज़मींदारनि वटि ॿिज ऐं भाणे जा पैसा बि कोन्हे। त तव्हां सियासी नारे तौरु जेकॾहिं इन मदद खे बि जेकॾहिं इस्तेमालु कंदा त असीं तव्हांखे ॿिज ॾींदा, इंतज़ारु कजो। छो जो जेकॾहिं हींअर 15 ॾींहंनि 20 ॾींहंनि में कणिक जो ॿिज न मिलियो ऐं 25 नवंबर ताईं कणिक जी पोखी न थी, त जेका डिसंबर में पोखी थींदी फाइन सां उनजी पैदावार बि तमामु घणी शदीद मुतासिर थींदी आहे। उहा पैदावार घटि लहंदी आहे, छो जो सीउ वधी वेंदा न। जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो, सब्जियूं देरि सां फुटंदियूं त कणिक बि जेको आहे उनजी जर्मिनेशन बि जेका रुकिजी वेंदी आहे, वरी गर्मी थींदी आहे पोइ फुटंदी आहे। अच्छा, कणिक जे हवाले सां जेको कणिक में हिकिड़ो त कोटा वारो जेको हो हीअ ॻाल्हि त कुझु अर्सो अॻु जेके मुख़्तलिफ़ जेके मिल ओनर्स हुआ उन्हनि जा एहतजाज थिया, उन्हनि चयो असांखे कोटा नथी मिले फैक्ट्रियुनि जा, ऐं ख़ासि तौर ते जेके पथर आहिनि जेके पिसाई कनि था उन्हनि जो बि एहतजाज हो, उन्हनि खे बि कोटा न मिली सघे। हिन वक़्तु कणिक जी छा सूरत हाल आहे? स्टॉक चवनि पिया त जेको आहे हाणे ज़ाहिर आहे जेको पहिरियों हो उहो घटि थींदो वेंदो, असांजो पंहिंजो क्रॉप अञा ताईं न आयो आहे। न बिल्कुलु इहा फ्लोर मिलर वारनि जी जीअं तव्हां ॿुधायो त उन्हनि जो मुज़ाहिरा बि हलनि पिया, मुतालबा बि कनि पिया हुकूमत खां त हुनखे कोटा जेके हिकिड़ी चकिया जे 5 पथर आहिनि त शायदि हिकिड़े पथर ते उनजी का हफ़्तेवार कोटा 16 बोरियूं या 20 बोरियूं जी रखियलु आहे। पर जेको फूड डिपार्टमेंट आहे, जेको हर साल हिन गुज़र साल हुननि 13 लख टन ख़रीद कई कणिक, उहे ख़रीद इन जे लाइ कंदा आहिनि त बाबा जेके रजिस्टर्ड फ्लोर मिलूं आहिनि फूड डिपार्टमेंट वटि उन्हनि खे कोटा मुताबिक़ इहो कणिक जेका आहे कंट्रोल रेट ते मिले। त कंट्रोल रेट जो मक़सदु इहो आहे त गुज़र साल 2200 रुपया फ़ी मण कणिक ज़मींदार खां फूड डिपार्टमेंट वरिती हुई। 2200 रुपये ते कणिक जो फ़ी जेको किलो असां खां वरितऊं 55 रुपया किलो।
त उहा ई कणिक वरी साॻी जेको फ्लोर मिल वारनि खे ॾियनि था उहो 56 रुपया करे थो जीअं सर्विस चार्जिस ट्रांसपोर्टेशन 56 रुपया त अटो जेको आहे सो वधि में 60 या 65 रुपया किलो मिलणु घुरिजे पर छो जो जेके फ्लोर मिल वारा आहिनि जेकॾहिं हिकिड़े फ्लोर मिल वारे जी 100 बोरियूं कोटा महीने जी त हुनखे 50 मिलंदियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाक़ी 50 जेको मार्केट में कणिक अवेलेबल आहे उहा त हींअर हले पई 3500 रुपया मण जेको 3500 रुपया मण वठंदो यानी तक़रीबन 80 रुपया किलो कणिक वठंदो उहो जेको अटो ठाहे प्रोसेस करे विकिणंदो उहो 100 ऐं 110 रुपया विकिणंदो न छो जो या त गवर्नमेंट उनखे पूरो करे ॾे गवर्नमेंट 100 बोरियुनि जी डिमांड आहे हुनजी रिक्वायरमेंट आहे 100 बोरियूं ॾे हुन खां पोइ हुन ते रेगुलेट करे त बाबा तव्हांखे 6000 रुपया किलो कणिक मिले तव्हां ते हाणे इहो फर्ज़ु आहे त तव्हां 4, 5 बल्कि 9 रुपया किलो ते तव्हां पंहिंजो प्रॉफिट प्रोसेसिंग रखो चार्जिस 65 रुपया किलो तव्हां कंज़्यूमर खे ॾियो पर छो जो हुनखे कोटा कोन थी मिले पोइ गवर्नमेंट चए थी भाउ जीअं तव्हांखे खपे उहो 50 बोरियूं जेके बचनि थियूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं मूं पहिरीं तव्हांखे ॿुधायो त 3500 रुपया प्राइवेट मार्केट में रेट आहे त फुट वारा यकीनन विकिणंदा हूंदा न हू छो ॾियनि जेको आहे साढा 2200-2300 रुपए फ्लोर मिल वारे खे उहो प्राइवेट मार्केट वारनि खे ॾियनि था 3500 उहा ॾियनि ईअं थिया त उहे जेके सियासी बासर माण्हू आहिनि उन्हनि खे कोटा खां वधीक मिले थी उन्हनि जूं बि काफ़ी सारियूं फ्लोर मिलूं आहिनि हुनजी कोटा 100 आहे त हुनखे 200 बोरियूं था ॾेई छॾीनि जंहिंजी 100 आहे हुनखे 50 कोन थियूं मिलनि नतीजे में जेको आहे पब्लिक आहे कंज़्यूमर जेको माण्हू वीचारो रक्शे वारो तव्हां छा था सम्झो जेको रक्शो हलाए थो 600-700 रुपया कमाईंदो जेकॾहिं हाणे हुनजे घटि घर में 10 भाती आहिनि 10 भातियुनि खे फ़हीम साहब ऐं सम्झो 3 वेलनि ते घटि में घटि जेकॾहिं अटो न खपे त 3 खां 4 3 किलो त खपंदो 3 किलो अटो जेकॾहिं 120 रुपया त माना 500 रुपए में 400 रुपयो त ख़ाली अटो वठंदो त हुनजो घर कीअं हलंदो इहो त माना हिकिड़ी असेसमेंट थींदी आहे गवर्नमेंट सोचींदी आहे पंहिंजे आवाम जे लाइ जेका आवामी हुकूमत हूंदी आहे पर हिते छो जो सिर्फ़ु ज़बानी जमा ख़र्च थींदो आहे सियासी नारेबाज़ी थींदी आहे वाह वाह बसि तव्हां मतां जेको आसिरो लाथो त असीं अचूं पिया पर उहो आसिरे में ई माण्हू रहंदो आहे वीचारो ऐं निपुड़ जी पोइ माण्हू जेको रक्शे वारो रक्शो विकिणी पंहिंजो गुज़र सफ़र करे पियो अॻियां हुनखे आसिरो कोन्हे त कीअं कमाईंदो इन करे वॾी तमामु घणी बदतरीन सूरत हाल थी वई आहे ठीकु आहे ब्रेक वठी अचूं साईं नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ज़राअत ऐं ख़ासि तौर ते कमंद जो जेको अघु आहे उन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे सचिव साहब हीअ जेका तव्हां ब्रेक खां पहिरीं ॻाल्हि कई त हिन वक़्तु जेको आहे सॼे सिंध में तव्हां चयो त 7 लख एकड़नि ते जेको आहे बीठल आहे कमांद त हीअ जेको कमांद आहे हिन जेका बरसातूं थियूं उन में केतिरो नुक़सानु थियो कमांद जो ऐं ॿियो त हीअ जेको अगरि टाइम ते मिलूं न पियूं हलनि त इन में जेको अघु जेको तव्हां चयो आहे 350 रुपया फ़ी मण मुक़ररु करणु खपे ऐं गुज़िरियल वारो जेको गुज़िरियल साल वारो अघु आहे इन अघु में मतिलबु केतिरो फ़र्क़ु आहे गुज़िरियल साल फ़हीम साहब जेको कम जो रेट हो 250 रुपया मण हो सिंध गवर्नमेंट मुक़ररु कयो 250 रुपया मण माना हिन दफ़ा 1000 हींअर असां चयो 100 रुपया सिर्फ़ु तव्हां वधाए ॾियो न 100 रुपया छो जो 100 रुपया जेकॾहिं वधाइण जो मक़सदु इहो थींदो त इहो तक़रीबन आउं सम्झां थो को 30% जेको आहे 25% रेट में छो उनजे भेट में जेको सिंध हुकूमत 80-85% जेको डिफरेंस कणिक में रखी ॾिनो आहे उहा बि त हिकिड़ो फ़सुलु आहे न उहो बि ज़मीनदारनि जो उनजो फ़ाइदो ज़मीनदार खे थींदो ऐं कंज़्यूमर वीचारो इलाही नुक़सान में ईंदो शायदि को गवर्नमेंट उनखे सब्सिडी ॾे फ्लोर मिल जेकॾहिं हिकिड़े फ़सुल जो रेट तव्हां गुज़िरियल साल जी भेट में 80% वधायो था त ॿिए फ़सुल जो तव्हां रेट 50% छो कोन था वधायो 50 कोन था वधायो असीं 20% चओ था 20% छो कोन था वधायो यानी तव्हांखे या त उन फ़सुल में उन जेको आहे किराए में स्पेशल इंट्रस्ट आहे तव्हां नथा चाहियो त ज़मीनदार खे हारी उनजो फ़ाइदो मिले या वरी के ॿिया इंटेंशन आहिनि त भई ज़मीनदार जेको आहे हिन फ़सुल मां ई ना उमीद थी वञे फ़सुल ई निकिरी वञे हलियो छो इहे बि हिकिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधण में अचे नेशनल लेवल ते त बाबा कमंद जो फ़सुलु न पोखिजे छो जो कमंद हाई डेल्टा क्रॉप आहे जेको तमामु घणो पाणी खणे थो साल में तक़रीबन 113 खां 14 इंच पाणी खणे थो इन करे इन फ़सुल खे ई न पोखियो इहा बि हिकिड़ी साज़िश थिए पई ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं रेट मूंखे हिकिड़े फ़सुल जो कोन मिलंदो कमंद जो रेट बेज़ार थी हुनखे डिस्कार्ड करे छॾींदुसि त इन जे करे इहे कंस्पिरेसी थियोरियूं आहिनि ऐं इहो त सिंध गवर्नमेंट खे सोचणु घुरिजे इहो फ़हीम साहब जेको 7 लख एकड़नि ते कमंद पोखियल आहे नेशनल एवरेज असांजी अथव 620 मण अगरि जेकॾहिं इन जी कैलकुलेशन करियूं त इहो तक़रीबन कमंद थींदो 7 लख एकड़ वारो 43 करोड़ मण जेकॾहिं 250 रुपयो रेट ॿधो न त 250 रुपये रेट सां हिन जो जेका वैल्यू थिए थी 108 अरब रुपया थिए थी पर जेकॾहिं 100 रुपया हुन में ॿियो पेड करियूं त 43 अरब रुपया ॿिया पेड थी वेंदा यानी 150 अरब रुपए जो इहो फ़सुलु बीठल आहे ज़मीन में अगरि इहे 150 अरब रुपया जॾहिं कमंद कटिजी ईंदो ज़मीनदारनि खे पेमेंट थींदी त इन जो सिर्फ़ु 20% ॿाराणी में रहंदो वारी 80% शहरनि में ईंदो
सही। माण्हू को मोटरसाइकिल वठंदो, को घर जे लाइ को सामान वठंदो, को सीमेंट वठंदो, सरियो वठंदो, त तव्हांजी शहर जी इंडस्ट्री हलंदी न। हेॾे वॾे 150 अरब रुपए जे फसल खे तव्हां एॾो वॾो नॉन सीरियसली ट्रीट पिया करियो। ज़मींदार वटि ऑप्शन आहे, ज़मींदार गाह पोखींदो, तव्हांखे 1.5 महीनो पहिरीं फ़हीम साहब ॿुधायो, 1.5 महीनो पहिरीं मकई जो जेको गाह वारी मकई आहे माल खाए थो, उनजो 500 रुपया मण हलियो पिए। अगरि जेकॾहिं असीं गाह पोखींदासीं, ज़मींदार गाह पोखींदो, कम जेतिरो फ़ाइदो यकीनन कोन थींदो, पर गुज़ारो त थी वेंदो। पर मिल वारा केॾां वेंदा? उनखां वधीक जेको क़ौमी नुक़सानु थींदो, सही, उहो नुक़सानु सूबे जी मईशत जो नुक़सानु थींदो, उनजो अज़ालो केरु भरींदो? ऐं वरी साॻुणो ई जेका खंड आहे तव्हांखे उहो वरी इंपोर्ट कंदा। import जेकॾहिं करणी 1 मिलियन टन तव्हां इंपोर्ट कंदा, तव्हां 1 मिलियन टन जे लाइ तव्हांखे 500 मिलियन डॉलर खपनि। ऐं मुल्क जे अंदरि जेका कंज़म्पशन आहे उहा तक़रीबन 6 मिलियन टन आहे। 60 लख टन तव्हांखे सालानो खपे। जेकॾहिं 6 मिलियन टन कंदा त तव्हांखे 3 अरब रुपया ख़ाली 3 अरब डॉलर ख़ाली तव्हांखे खंड इंपोर्ट करण लाइ खपंदा। सही। त इहे सभु मुल्की मईशत मुतासिर थींदी, सूबे जी मईशत मुतासिर थींदी। उनखां पोइ ॿारहाड़ी में जेको हिकिड़ो मुआशी फीथो हले थो, छो जो कमंद जे फसल सां रुॻो कमंद मां खंडु कोन थी थिए, इन मां कटाई थिए थी, पोइ हुन में कटाई वारो केतिरनि माण्हुनि जो रोज़गार लॻल आहे, गाॾी वारनि जो लॻल ट्रांसपोर्टर, आहे। ऑफलोडिंग, लोडिंग वारा। त सही। ॿारहाड़ी जी जेका मईशत, छो जो ॿारहाड़ी में इहा वाहिद इंडस्ट्री आहे जेका ॿारहाड़ी में लॻल आहे। सही। बाक़ी ॿियूं सॼियूं इंडस्ट्रियूं तव्हांजो कराची में आहिनि या हैदराबाद में आहिनि, वॾनि शहरनि में आहिनि जेके साइट एरिया ठाहिबा आहिनि। इंटीरियर सिंध में का बि साइट एरिया करे इहा ई हिकिड़ी इंडस्ट्री आहे जेका हलाए थी। अगरि जेकॾहिं उनखे बि तव्हां जेको नॉन सीरियसली गैर संजीदगी सां वठंदा ऐं उहा जेकॾहिं तबाह थींदी त सॼे मुल्क ज़मींदार ते त असरु पवंदो, एतिरो मुतासिर कोन थींदो, पर मुल्की मईशत तमामु घणी मुतासिर थींदी। अच्छा, सचू साहिबु इहो ॿुधायो त हीअ जेके मिलूं आहिनि या मिल जा मालिक आहिनि, उन्हनि सां असां कोशिशि कंदा आहियूं ॻाल्हाइण जी, अक्सर त ॻाल्हाईंदा कोन्हनि, कॾहिं कॾहिं वर चढ़ी वेंदा आहिनि त पोइ ॻाल्हि ॿोल्हि थी बि वेंदी आहे। छा उन्हनि जी एटीट्यूड आहे, रवैया छा आहिनि? छो जो असां अगरि ॾिसूं था त आबादगारनि जा लखें रुपया जेके आहिनि मिल जे मालिकनि वटि रहियल आहिनि, अरबें रुपया जेके उन वटि रहतूं आहिनि। हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे, केतिरियूं रहतूं आहिनि, ऐं जेको आहे उन मद में उन्हनि जो मिल मालिकनि जो जेको रिफंड करण जो या उन आबादगारनि खे पैसा ॾियण वारो या उन पेमेंट्स ॾियण वारो सिलसिलो आहे, उहो केसि ताईं पहुतल आहे? फ़हीम साहब, बिल्कुलु तव्हां जीअं तव्हीं मीडिया जा माण्हू हुयो, तव्हां चैनल ते वेठा आहियो, तव्हांजो फ़ोन वञे त हुनखे रिस्पॉन्ड करणु घुरिजे। तव्हांखे रिस्पॉन्ड कोन था कनि त हिकिड़े बाशऊर शहर में वेठल हिकिड़ो नेटवर्क आहे, उनखे रिस्पॉन्ड कोन था कनि त आम जेको ज़मींदार उनखे त उहो ट्रीट कंदा ई ॼट ऐं जाइल आहे। उनखे उहे कहिड़े नमूने ट्रीट कंदा हूंदा, त तव्हां हिन मां अंदाज़ो लॻो चैनलनि खे ई जेको आहे सो इहे चवंदा त लिफ्ट कोन था कराइनि। छो उनजो हिकिड़े इन जे करे हुन एॾो वॾो दिमाग़ ख़राबु आहे। दिमाग़ इन जे करे ख़राबु आहे त गवर्नमेंट उनखे रेगुलेट कोन थी करे। गवर्नमेंट जो या हिकिड़े पासे रेगुलेट कोन थी करे, ॿिए पासे वरी उनजे मिल जे लाइ छपर छां थी वेठी आहे इंडस्ट्री वारा। त बाबा तव्हीं असांजा माण्हू हुयो। हाणे जेकॾहिं सिर्फ़ु 8 शुगर मिलूं सिंध में, 8 शुगर मिलनि जा तक़रीबन मालिक जेके आहिनि 17 मालिक आहिनि सॼी सिंध में। 8 हाणे 17 मालिक आहिनि, उनखे हिकिड़े ड्राइंग रूम में विहारे चए थो तव्हीं असांजा माण्हू। बाक़ी हीअ जेके 7 लख एकड़ ते ज़मींदार कमंद पोखे वेठा आहिनि, इहे जेके उन सां गॾु मज़दूर, हारी, ज़मींदार, मालिक सभु गॾींदा, इहे घटि में घटि करोड़ माण्हू आहिनि। इहे करोड़ माण्हू असांजे लाइ का अहमियत कोन था रखनि, त इहे 17 माण्हू तव्हां असांजे लाइ अहम आहियो। त उन्हनि जे खिच जेकॾहिं आशीर्वाद हूंदो, उनजी पुटी टपींदा त तव्हां खुटको न करियो, त उन्हनि जा एटीट्यूड अहिड़ा हूंदा, एरोगेंट ऐं फुरोनियत वारा हूंदा। ऐं जेका रहतुनि वारी तव्हां ॻाल्हि कई, त सिर्फ़ु जेको बोनस आहे, प्रीमियम जेको आहे, उहो सिंध जे 8 शुगर मिलनि ॾांहुं 49 अरब रुपया फ़हीम साहब रहियल आहे। जेको सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट 2 दफ़ा ऑर्डर कया आहिनि, डिसीशन ॾिना त ज़मींदारनि खे इहे रहतूं 49 अरब रुपए जूं तव्हीं मिलनि वारा ॾियो। पर न मिलनि वारा हिकिड़ो रुपयो ॾियण लाइ तयारु आहे, न ई वरी जेका गवर्नमेंट आहे जेका रेगुलेट करे थी, कैन कमिश्नरेट ऑफिस या एग्रीकल्चर डिपार्टमेंट या इवन चीफ सेक्रेटरी या चीफ मिनिस्टर साहब, उहे के डंडो खणनि त वही फ़ैसिला सुप्रीम कोर्ट जा आहिनि, हाई कोर्ट जा आहिनि, तव्हां छो नथा ॾियो? उनखां अलावा 13 अरब रुपयनि जे लॻभॻि ॿिया ज़मींदारनि जूं रहतूं आहिनि। रेट जे डिफरेंस जे मद में, कमनि जी पेमेंट जे मद में, इहे 13 ऐं 49 यानी 62 अरब रुपया सिंध जे ज़मींदार जा रहियल आहिनि। अगरि जेकॾहिं 62 अरब रुपया फ़हीम साहब आऊं सम्झां हिकिड़ो चोथो यानी 15 अरब रुपया बि हींअर जेकॾहिं गवर्नमेंट हिमत करे ज़मींदार खे रिलीज़ कराए, जेके बोर्ड मुतासिर आहिनि उन्हनि जो बि तमामु घणी ऐं चवंदो उन्हनि खे खणी सपोर्ट ॿी न करे, इहे 15 अरब रुपया वठी ॾियनि, इन उन मां बि उन्हनि ज़मींदारनि जी जेके बोर्ड जे करे जेके उन्हनि जो नुक़सानु थिया उनजो 50% खां वधीक अज़ालो थी वियो। हिन में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो, हीअ जेको 62% तव्हां चओ पिया, त इन्हनि में हिन वक़्तु इन में तव्हां को लीगल प्रोसेस कयो आहे? को अगरि आबादगारनि पारां इन्हनि मिल मालिकनि जे ख़िलाफ़ु या को
अहिड़ो को मतिलबु को सूट या को उहो ई तव्हांखे अर्ज़ु कयां फ़हीम साहब, हीउ जेको तव्हांखे सुप्रीम कोर्ट जो 9 मार्च 2018 में फ़ैसिलो आयो हो सिंध जे शुगर मिलनि जे ख़िलाफ़, हिननि ई अपील कई सुप्रीम कोर्ट में त बोनस असां ते नाजाइज़ आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजी जजमेंट में ऑब्ज़र्वेशन खां पोइ लिखी छॾियो त 9 मार्च 2018 में त ज़मींदारनि खे जेके तव्हां पैसा रोके वेठा आहियो 19 सालनि जा, उन वक़्तु 45 अरब रुपया उहे तव्हां क्लियर करियो। ऐं जेका हाणे जेका करंट सीज़न यानी मार्च में जा मिलूं हली पई, हाणे करंट सीज़न अचे पई, उहा जॾहिं कंप्लीट थींदी 30 मार्च ताईं, उनजे 2 महीननि खां पोइ असेसमेंट करे हिन सीज़न जा पैसा तव्हां 2 महीननि खां पोइ क्लियर कया। उहे उन 18 गुज़री वियो, 19 गुज़री वियो, 20, 21, 5 साल थी विया। उन खां पोइ सिंध जे ज़मींदार तंज़ीमनि हाई कोर्ट, सिंध हाई कोर्ट में 2 पिटीशनूं विधियूं कंटेम्प्ट जूं। उन में हिनखे नोटिस थिया, हाई कोर्ट पे ऑर्डर कयो त तव्हां पैसा ॾियो। उन खां पोइ मूं ज़ाती तौर ते एज़ ए ग्रोवर हिकिड़ी पिटीशन फाइल कई त जंहिंमें सिंध जे शुगर मिल खे डायरेक्शन हुआ, केन कमिश्नर खे डायरेक्शन हुआ त तव्हां हीअ पैसा हिनखे वठी ॾियो। केन कमिश्नर अंडरटेकिंग ॾिनी हाई कोर्ट ऑफ सिंध में त साईं आउं 7 ऐं 3 ॾींहंनि में जीअं उते जस्टिस जा मज़हर अली साहिबु जेको हींअर सुप्रीम कोर्ट, उन चयो तव्हां 3 ॾींहं न, तव्हां 7 ॾींहंनि में हिन ज़मींदार खे जेका जेन्युइन ड्यूज़ आहिनि उहे वठी ॾियो। चई बिस्मिल्लाह की अंडरटेकिंग ॾी। साईं इहो ॿुधायो त हीउ जेको हाणे आख़िर में बाक़ी 2-3 मिंट वञी बचा आहिनि त छा थियणु घुरिजे? मतिलबु हूअं अगरि मुख़्तलिफ़ वक़्तनि में आबादगार एहतिजाज कंदा, पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा ॿियनि वक़्तनि खां थोरी मुख़्तलिफ़ आहे। छो जो हिकिड़े पासे जेको आबादगार पहिरीं परेशान हूंदो त सिचुएशन नॉर्मल हूंदी, हिन वक़्तु ज़मीननि जी सूरत हाल ख़राबु आहे हिन वक़्तु। ऐं हिकिड़े पासे जेको बोर्ड हुई त वरी ॿिए पासे जेको ज़रई पाणी आहे उन जी खोट बि आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते आबादगारनि पारां एहतिजाज बि कया पिया आहिनि। पाणी जी खोट, ज़मीनूं ख़राबु, वरी गवर्नमेंट जा रवैया, त छा थियणु घुरिजे त जीअं आबादगारनि खे बि थोरो रिलीफ मिली सघे ऐं ख़ासि तौर ते जेको आवाम आहे, जेका कंज़्यूमर आहे, उनखे को सस्ती शइ जेका आहे उहा प्रोवाइड करे सघिजे? फ़हीम साहब बिल्कुलु जेको गवर्नमेंट जो जेको किरदारु आहे, ऐं जेके नेशनल फोरम आहिनि उते वर्ल्ड बैंक वारनि सां मीटिंगूं थींदियूं आहिनि, ॿियूं इंटरनेशनल डोनर एजेंसियूं आहिनि जेके एग्रीकल्चर में कमु कंदियूं, ख़ासि करे हिकिड़ी वर्ल्ड बैंक, ॿी FAO फूड एग्रीकल्चर ऑर्गेनाइजेशन, उन्हनि जा जेके एक्सपर्ट ईंदा आहिनि ॿाहिरि खां गोरा, त उन्हनि खे उहे चवंदा तव्हीं भला कीअं मोडस ऑपरेंडी। ऐं उनखे चवंदा साईं ॻाल्हि इहा त असांखे भले तव्हां सभु, छो जो इंटरनेशनल एजेंसियूं आहिनि सब्सिडी न ॾियो, असीं चवंदा तव्हां 1 रुपए जी बि सब्सिडी न ॾियो असांखे ज़रूरत ई कोन्हे ज़राअत खे। पर सॼी दुनिया में हुकूमतनि जो कमु हूंदो आहे शयुनि खे रेगुलेट करणु। अगरि जेकॾहिं आउं ज़मींदार आहियां, गवर्नमेंट खां हिकिड़ी शइ जो रेट मुक़ररु करे थी त बाबा 250 रुपया मण कमु, 300 रुपया मण कम जो रेट आहे, ऐं मिल वारो मनमानी करे उहो मूंखे 300 रुपया ॾे, 50 रुपया जेको मूंखे घटि ॿियो ॾे, त उन ते अमल त वरी थर्ड पार्टी कराईंदी न। असां ॿिनि में जहिड़ो आहे, उहा थर्ड पार्टी त हुकुमरान जमायत हूंदी आहे, हुकूमत हूंदी आहे, उहा सिर्फ़ु पंहिंजे ई कयल फ़ैसिलनि ते ईमानदारी सां जेकॾहिं अमल कराए त असांखे इहे कंहिं सब्सिडी जी ज़रूरत कोन्हे। असांखे नथो सम्झां त असीं के बहिरान खे मुंहुं ॾेई सघूं था, पर गवर्नमेंट उन पंहिंजे ईमानदाराना रेगुलेटरी जे वारे रोल अदा करण जे बजाए वरी ॿिया जेके सियासी नारा ऐं सियासी जेके पैंतरा हलाईंदी आहे, त उहो चाहींदा आहिनि शायदि त ज़मींदारनि जा फसल ॿुॾी वञनि, सिमनालियूं उन्हनि खे भले ॿोड़े छॾीनि, बरसाति भले ॿोड़े छॾी, पोइ इहे वरी रोड ते वेठा हुजनि था त उनखे चवनि था असांखे कटो ॾियो, टेंट ॾियो, उन टेंट में वीचारो आम माण्हू उनखे ख़बर ई कोन्हे असां कहिड़ो वेदन थियो। असीं चवां त सभु सुधारो तॾहिं ईंदो जॾहिं गवर्नमेंट रेगुलेट कंदी, गवर्नमेंट ईमानदारी सां रेगुलेट करे। कणक जो रेट जेकॾहिं 4000 में 2200 रुपया गुज़िर साल फ़हीम साहब कणक जो रेट हो, ज़मींदार वीचारे मार्केट में विकियो पियो 2000 रुपया मण। छो जो बारदानो जेको 13 लख बोरियूं 50 किलो वारियूं 13 लख टन जेको ख़रीद करणी हुई कयो अथनि, उन जूं 3 करोड़ 60 लख बोरियूं थियनि थियूं 50 किलो वारियूं। उन 3 करोड़ 20 लख बोरियूं ज़मींदारनि खे मुश्किल सां मिलियूं। 3 करोड़ 40 लख कटा 50 किलो वारा इन फूड डिपार्टमेंट वारनि 100-150 रुपया फी कटो विकिया। उहे विकिया कंहिं वापारियुनि खे? मूं कणक ॾिनी वापारी खे 2000 रुपये में, हुन 200 रुपया फी मण ते कमायो। जेको कमायो उन मां अधु फूड डिपार्टमेंट वारनि जो, ज़ाहिर फूड इंस्पेक्टर कोन्हे, मथे ताईं पैसा वञनि था। त जेकॾहिं उहे 2200 रुपया 2200 रुपया डायरेक्ट गवर्नमेंट जा जेके आहिनि निकिरनि पिया खज़ाने मां, उहे 2200 रुपया मूंखे मिलनि, 200 रुपया नुक़सानु न थिए, त उहे 200 रुपया वरी आउं पंहिंजे ज़मीन में लॻाईंदुसि न। त इहा रेगुलेट कोन थी करे, जॾहिं जेसिताईं इहा रेगुलेशन ईमानदाराना न हूंदी तेसिताईं ज़मींदार जो बि नुक़सानु थींदो रहंदो। जेको कंज़्यूमर आहे, कणक असां विकी आहे 55 रुपया किलो, जेको कंज़्यूमर आहे उहो 110 रुपया किलो अटो वठे पियो, यानी विच में कमाए केरु पियो? हिकिड़ो फूड डिपार्टमेंट वारो कमाए पियो, ॿियो जेको ज़ख़ीरांदोज़ी करण वारो आहे उहो कमाए पियो, टियों फ्लोर मिल वारो कमाए पियो। नुक़सानु ज़मींदार जो ऐं कंज़्यूमर जो। अच्छा, आख़िर में ख़ाली इहो ॿुधाइजो त हीअ जहिड़ी सूरत हाल आहे तव्हां ॿुधाई, अगरि कणक जो अघु कमनि जो अघु अगरि मुक़ररु नथो थिए ऐं हीअ मिलूं टाइम ते नथियूं हलनि,
त छा वरी हिकु भेरो ॿीहर आबादगार एहतिजाज थी वेंदा? बिल्कुलु फ़हीम साहब, ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हू वटि ॿियो को कानूनी रस्तो नथो बचे त माण्हू एहतिजाज कंदा। सॼी सिंध में माण्हू वीचारा रुढ़ंदे अचनि था। असां बि कोशिशि कंदासीं त अलाह करे मामला सेट थी वञे। 10 नवंबर जी जेका मीटिंग हुन में मामला सेट थी वञनि। अगरि जेके नथा सेट थियनि त पोइ असांजूं तंज़ीमूं आहिनि, जेके उहिदेदार आहिनि, सभु गॾिजी वेही स्टडी ठाहींदासीं। पर हुन सां गॾु ॿियो वॾो नुक़सानु इहो थींदो त मिलूं जेकॾहिं पहिरीं हफ़्ते 15 नवंबर ताईं हली वियूं फ़हीम साहब, त जेका ज़मीन सारनि वारी वांदी थिया त माण्हू रेट सुठो मिलंदो, मिलूं टाइम ते हली वियूं, 350 रुपया मिलंदो, त जेका ज़मीन फ्री पई आहे उन में माण्हू वरी कम दिलचस्पी सां पोखींदा। पर जेकॾहिं रेट नथो मिले, मिल नथी हले, त जेका ज़मीन ख़ाली पई आहे सारनि वारी, उन में छो जो 2.5 खां 3 लख एकड़ त कम निकिरी वेंदो जेका बांठ आहे, जंहिंमें कणक ई पोखी थींदी। बाक़ी 3 लख एकड़ जो गैप ईंदो ईंदड़ साल, उन जे लाइ वरी नई पोखी थिए उहा उन गैप खे फिल करे न। अगरि जेकॾहिं रेट सही न मिलियो त उहे 3 लख जे बजाए उहा 4 लख एकड़नि ते ई कमु हूंदो ऐं ईंदड़ साल पोइ इहो साॻियो कमु असांखे चवंदा 500 रुपया मण तव्हांखे ॾींहं लाइ तयारु ताईं कमु पोखियो। इन जे करे हिकिड़ो मुख़लसाना ईमानदाराना किरदारु अदा करे हुकूमत, मिल वारा केरु थींदा आहिनि, इहे 17 अरिड़हं जहिड़ा जेके मालिकान जेके सॼी सिंध जे ज़मींदारनि खे बेवकूफ़ ठाहिनि या यरगमाल ठाहे वेठा आहिनि, पंहिंजी मनमानी हलाइनि। त गवर्नमेंट पंहिंजो किरदारु अदा करे, मईशत बहितर थींदी, ज़मींदार ख़ुशहाल थींदो ऐं सॼो सिस्टम जेको आहे समाजी तौर ते हिकिड़ी बहितरी अची वेंदी। ठीकु आहे, महिरबानी साईं तव्हांजी। नाज़रीन, जेका आख़िरी पॉइंट हुई त जो गवर्नमेंट खे पंहिंजो भरपूर रोल अदा करणो पवंदो, तॾहिं वञी सभु मामला हल थींदा। न त जेको आहे विच में जेके विचा माण्हू आहिनि उहो फ़ाइदो खणंदा रहंदा ऐं आबादगारनि खे बि नुक़सानु थींदो रहंदो ऐं गॾो गॾु कंज़्यूमर आहे जेको आम माण्हू आहे उनखे खंडु बि महांगी मिलंदी, उनखे अटो बि महांगो मिलंदो रहंदो, उनखे आम वाइपे जूं शयूं बि जेको आहे सही नमूने सां न मिली सघंदियूं। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। नबी बख़्श साहब, जेको ब्रेक खां पहिरीं तव्हां ॻाल्हि कई त ज़ाहिर कणिक जी सूरत हाल ईअं आहे, अहिड़े तरीक़े सां जीअं कणिक जा रेट आहिनि ऐं अहिड़े तरीक़े सां अटो हिन वक़्तु असां ॾिठो त 65 रुपया फ़ी किलो जेको अटो गवर्नमेंट मुख़्तलिफ़ स्टॉलनि ते विकिणियो पिए, पर उन अटे जी क्वालिटी बि सही कोन हुई। जॾहिं त ऐं मार्केट जी ॻाल्हि कयूं त मार्केट मां 100-120 रुपया किलो अटो हींअर मिलियो। हीअ जेका कणिक आहे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे कणिक जी, इहा आहे मौजूदा जेका असांजे मुल्क में आहे। जेकर इहा इम्पोर्ट थिए थी त वरी उन वक़्तु कहिड़ी कंडीशन मिलंदी, छो जो असांखे जेके शयूं एक्सपोर्ट करणु घुरिजनि बजाए हुनजे हाणे असां उहे शयूं इम्पोर्ट पिया करायूं ऐं उन ते जेको आहे उनजा रेट बि वधनि पिया ऐं गॾो गॾु असांजी आवाम ते वॾो असरु पियो पए हुन ते। न बिल्कुलु, इहा फ़हीम साहब तमामु हिकिड़ो वॾो फेल्यूअर चइजे सूबाई हुकूमत जो ऐं वफ़ाक़ जो बि। सॼे मुल्क में जेका सिंध में त 30 लख एकड़नि ते पहुचे थी, पर सॼे मुल्क में जेका कणिक पहुचे थी उहा 16 मिलियन 1 करोड़ 60 लख एकड़नि ते पहुचे थी, जंहिंमें तक़रीबन 1 करोड़ 10 लख एकड़ त ख़ाली पंजाब में पहुचे थी। जेकॾहिं इहा 16 मिलियन यानी 1 करोड़ 60 लख एकड़ ते कणिक मुकमल तरह सां पोखिजे, उनखे पाणी मिले, उन्हनि जो इनपुट जेके आहिनि जेके ॿुॾी विया मुतासिर थिया उन्हनि खे इनपुट मिले, बिज मिले, भाण मिले, खेड़िया पैसा मिलनि, त 16 मिलियन 1 करोड़ 60 लख एकड़ ते जेकॾहिं कणिक पोखिजे, उहा जेकॾहिं पैदावार थिए त उहा फ़हीम साहब आउं सम्झां थो पैदावार 30 मिलियन खां वधीक हूंदी ईंदड़ साल। छो जो असांजी कंज़म्पशन आहे ई तक़रीबन 28 मिलियन 29 मिलियन टन असां वटि एक्सेस में कणिक ईंदी। पर छो जो गुज़िरियल साल वारी तव्हांखे मिसाल ॾियां त गुज़िरियल साल जॾहिं असां कणिकूं पोखियूं, जिन बि ज़मींदारनि पोखियूं, उन में सूरत हाल इहा थी त DAP जो जेको रेट हो उहो DAP रेट हलियो पिए 6300 रुपया। हींअर DAP जी बोरी हले पई 14-13 रुपया। गवर्नमेंट खणी अनाउंस कई आहे 2500 रुपये सब्सिडी, पर उनजे बावजूदि 11,000 में मिले पई। यानी गुज़िरियल साल खां डबल रेट थी वियो आहे। हाणे हिकिड़ो ज़मीनदार जंहिं जेको बरसाति में ॿुॾी वियो, फसल ॿुॾी आहे, जेकर गवर्नमेंट उनखे DAP फास्फोरस नथी ॾे त मार्केट मां कीअं वठंदो, या त घर जा टपड़ विकिणी, रक्शो विकिणे, मोटरसाइकिल विकिणे। त हाणे जेकॾहिं उहा उनजी कोटा ज़मीन जी जेका इनपुट जेकी रिक्वायरमेंट उहा पूरी न थींदी त पैदावार तव्हांजी घटि ईंदी। पैदावार घटि ईंदी त मुंहिंजो जेको हिकिड़े पासे गवर्नमेंट 4,000 रुपया फ़ी मण कणिक जो रेट मुक़ररु कयो, 2023 में जेका कणिक ईंदी, पर मार्केट में हींअर तव्हां कणिक वापारी खां कणिक वठणु ईंदा न, जो त 4,000 रुपया मां पोइ छो, हीअ त 2200 रुपया वारी तव्हां कणिक आहे, चवंदासीं गवर्नमेंट जो रेट। पर हू माण्हू खे ॿुधाइनि त कोन था, माण्हू खे बि सम्झ में कोन पयो आहे हीअ 4,000 रुपया मण जेको आहे ईंदड़ साल मार्च में जेका कणिक फूड डिपार्टमेंट ख़रीद कंदो उन जो रेट आहे। हीअ त जेको तव्हांखे अटो मिलणु घुरिजे, जीअं तव्हां ॿुधायो त 65 रुपये जो ऐलान थियो त हिकिड़ी टक हिकिड़े कहिड़े शहर में मोकिलो बवासी, पोइ वरी फोटो कढी मोकिलंदा फूड डिपार्टमेंट वारा, पर उनजी क्वालिटी पे अहिड़ी हुई जंहिंसां माण्हू खे जानवरनि खे भूसो करे खाराइजे, बाक़ी माण्हुनि जे घर में खाइण जहिड़ी कोन हुई।
इहे साॻी बजाए इहे ट्रकूं रोड ते बीहारण जे तव्हां रेगुलेट करियो न, फ्लोर में लॻे कोटा ॾियो, सही कंट्रोल रेट ते जेको रेट तव्हां 2200 में वरितो आहे तव्हां हुनखे 2300 में विकिणो, हुनखे पाबंद करियो त पोइ तव्हांखे इहा कणिक मिली आहे 56 रुपया किलो, हाणे तव्हां अटो भले 65 रुपया, 56 खां पोइ 9 रुपये हुनखे प्रॉफिट मिले पियो किलो ते, यानी 100 किलो जी बोरी ते हुनखे 900 रुपया बचंदा, जेके तमामु घणी सफिशिएंट जेको आहे हुनखे प्रॉफिट आहे। 400 रुपया कजदीन, फ़ाइदो कंहिंखे थींदो, फ़ाइदो कंज़्यूमर खे थींदो, मज़दूर खे थींदो, जेको वीचारो रोज़ ॾियाड़ी कमाए वठे थो। हाणे उहो जेके 65 रुपया मिले 2 किलो अटो वठे थो, 120 वारे में तव्हांजो इहो सम्झो डिफरेंस ई 200 रुपयो अची वेंदो। पर गवर्नमेंट रेगुलेट करण लाइ तयारु कोन्हे, सिर्फ़ु हिननि जो ज़ोर आहे त नारेबाज़ी, बाबा मथां आसिरो लाथोसीं, न मदद कंदासीं, न अमली तौर ते ज़मींदार जी मदद थिए थी, न ई वरी जेको कंज़्यूमर वीचारो आहे जेको अटो वठे थो उन जी का सपोर्ट थिए थी त उनखे कंट्रोल रेट ते 65 रुपया नतीजे में जेको इहो फूड सिक्योरिटी जे मामले जे फूड सिक्योरिटी जो बहरान, तव्हां अख़बारूं मीडिया तव्हांजे इंटरनेशनल जेके एजेंसियूं आहिनि, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन वारा जेके आहिनि उनजी तव्हां रिपोर्ट पढ़ो, उहो चवनि था पाकिस्तान जे अंदरि तक़रीबन 20 मिलियन जेके ॿार आहिनि उन्हनि स्टैंडर्ड जेके आहिनि उन्हनि जी जेका ग्रोथ आहे उहा बॉडी में त थिए पई, उनजी ज़हनी ग्रोथ कोन पई थिए, उन्हनि जा जेके आहिनि जेका रिक्वायरमेंटूं आहिनि प्रोटीन सी विटामिन सी उहा उनखे मिलनि कोन पियूं, छो जो हिकिड़ो ॿारु हिकिड़ो फैमिली आहे जेकॾहिं उनखे पूरी खुराक सिर्फ़ु रुॻो अटो कोन्हे, उनखां पोइ उनखे फ्रूट बि खपनि, उनखे सब्जियूं बि खपनि, उनखे गोश्त बि खपे, उनखे मच्छी बि खपे, जेको माण्हू अटे खे ई कोन थो पुॼी सघे त इहे शयूं किथां मार्केट मां वठंदो, मुर्गी वठे, मच्छी वठे, उनखां पोइ वरी गोश्त वठे, जेको जो पूरे हिकिड़े फ़र्द जी ॿार खां वठी वॾे माण्हू जेके उमिरि वारे माण्हू जी डाइट पूरी थिए, उहा डाइट ई पूरी कोन थी थिए। 20 मिलियन ॿार जेके आहिनि से अंडर नॉरिश्ड आहिनि, उन्हनि जी रिक्वायरमेंटूं, उनजी फीड, उनजी प्रोटीन पूरी कोन पई थिए, जेके फिज़िकली त वॾा थींदा पर ज़हनी तौर ते उहे ॿार ई हूंदा, छो जो उनजी ग्रोथ ई कोन थींदी जेका रिक्वायरमेंट हुई। हिन वक़्तु केतिरा ई ॿार जेको अञा ताईं कैंपनि में अञा ताईं दरबदर आहिनि, जिन इलाही इलाइक़नि मां पाणी बि न आहे निकिरे, उन्हनि जी फूड सिक्योरिटी, उन्हनि जो जेको न्यूट्रिशन जो मामिलो जेको आहे अञा वधीक ख़तरनाक सां वधी सघे। उहो न्यूट्रिशन खां न्यूट्रिशन त अञा बाद जी ॻाल्हि आहे, उनखे अञा हुनजे मलेरिया जो ट्रीटमेंट ई कोन पियो थिए न, छो जो जिते गंद किचिरो आहे, जिते बरसाति जो पाणी बीठो आहे, उते ईअं सम्झो त उहे मच्छरनि जूं हेचरियूं थी वियूं आहिनि, उते मच्छर जेके आहिनि पलजनि पिया, जिते पाणी हूंदो, जिते किचिरो हूंदो, मच्छर उते पैदा थींदो न। त हाणे जेके कैंपनि में रोड साइड ते माण्हू वेठा आहिनि, उन हेठि पाणी बीठो आहे, 2 फुट मथे रोड ते कैंप करे वेठा आहिनि, त लखनि करोड़नि अरबनि जे हिसाब सां मच्छरनि जी जेको आहे सो ग्रोथ पई थिए, हेचरी लॻी पई आहे, उहे ॿारनि खे खाइनि पिया, उन मां मलेरिया थिए पियो, मलेरिया मां पोइ डेंगी थिए पियो, डेंगी खां पोइ इलाही सारा हुनखे प्रॉब्लम थिए पिया, उन ते ई कंट्रोल कोन पिया करे सघनि, त बाक़ी ॿिया जेके ॻाल्हियूं थियनि पियूं त असीं फीड जी, खुराक जी सभु पूरियूं कंदासीं, उहो बसि वॾो हल में वियो आहे त भई तव्हां वटि 125 जहाज़ पहुची चुका आहिनि, हुन में इलाही सारियूं खुराक जूं शयूं आहिनि, फीड उहे केॾा उनजो को निशान ई कोन्हे। साईं इहो ॿुधाइजो त हीअ पाण जेका ॻाल्हि कयूं पिया फूड सिक्योरिटी जे हवाले सां या वरी जेका ज़रात जे हवाले सां, ख़ासि तौर ते हाणे कमंद जो सीज़न आहे, कमंद जो अघु आहे, उन जा मामला जेके आहिनि हिन मुल्क में, ऐं ख़ासि तौर ते असां सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध में जेको आहे अक्सर इहो जो कमंद वारो मामिलो आहे इहो किथे बि निभरंदो नज़र न ईंदो आहे। अक्सर जेसि ताईं वञी आबादगार एहतिजाज न कनि, जेसि ताईं वञी उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेको आहे उहो मीटिंग्स ऐं उन वॾे प्रोसेस खां पोइ वञी का शइ तइ थींदी आहे, हिन वक़्तु कमंद वारी सूरत हाल किथे बीठल आहे? फ़हीम साहब मसइलो इहो आहे त सब्जियूं, फ्रूट, ॿिया जेके फसल आहिनि उहे ज़मींदार पोखे थो, मार्केट में अचनि था, या कंज़्यूमर वठे थो, या वरी इंडस्ट्री वारा जेके आहिनि जेके फुटी पोखियूं था त उन जिनिंग वारा वठनि था, जिनिंग वारे खां वरी टेक्सटाइल वारो वठे थो। पर शुगर इंडस्ट्री वाहिद इंडस्ट्री आहे जेका जंहिं ते पॉलिटिकल इन्फ्लुएंस तमामु घणो थी वियो आहे। सियासी माण्हू जेके आहिनि 72 सियासी माण्हू आहिनि, अॼु खां 30 साल पहिरीं 1990 वारे ॾहाके खां वठी सियासी बुनियादनि ते इहे शुगर मिलूं लॻियूं, सियासी बुनियादनि ते माण्हू जेके आहिनि से हिन शुगर इंडस्ट्री में इन्वॉल्व थिया। हाणे जॾहिं सियासी पार्टियूं या जेके हुकूमत में वेठा हूंदा उहे जेकॾहिं वापारी थींदा, मशहूरु कहावत आहे जेकॾहिं हुकुमरान जेकॾहिं वापारी हूंदो त जेका आवाम हूंदी उहा भिकारी थींदी। त इहो 2014 खां वठी शदीद बहिरान हले पियो कमंद जो, जंहिंमें असां सभिनी हर साल मुज़ाहिरा कया, उनखां पोइ अरबे रुपया ज़मींदारनि जा शुगर मिलनि न रहिया पिया आहिनि, उहे रिआयतूं ॾियण लाइ तयारु कोन्हे, न उनजी पेमेंट क्लियर करण लाइ तयारु आहिनि, न प्रीमियम जा तक़रीबन बोनस जेको आहे सिंध जे शुगर 38 शुगर मिलियूं आहिनि, उन लाइ सिंध जे ज़मींदार जो फ़हीम साहब 49 अरब रुपया हेसि ताईं थी विया। उन 49 अरब रुपये मां हिननि 49,000 रुपया बि ज़मींदार खे कोन ॾिना।
हालांकि सुप्रीम कोर्ट ₹1000 बोनस जी मदद बोनस जी मद में आहिनि जेके सिंध जी 38 शुगर उन खां अलावा जेको कमनि जा पेमेंट रहियल आहे उहा बि तक़रीबन 13 खां 14 अरब रुपया मुख़्तलिफ़ शुगर मिलनि उहा पेमेंट ॾियण लाइ तयारु करे हींअर 5 तारीख़ ते 5 अक्टूबर ते मीटिंग रखियल हुई त भई शुगर एडवाइज़री बोर्ड जेका सूबे जी उन में मीटिंग थींदी जंहिंमें 2 ॻाल्हियूं तय थींदियूं हिकिड़ो रेट तय थींदो आहे ॿियो वरी शुगर मिलूं कॾहिं हलाइजनि पोइ उहा पोस्टपोन थी वई 5 अक्टूबर वारी छो जो वापारी जेके आहिनि मिल मालिक आहिनि उहे चवंदा असां वटि चीनी वधीक पई आहे खंडु वधीक पई आहे जेसि ताईं असांजी नथी विकामे उन लाइ हुननि वरी 6 अक्टूबर ते हिकिड़ी मीटिंग इस्लामाबाद में रखाई मिनिस्ट्री ऑफ फूड सिक्योरिटी में इन करे हुन चयो असीं कोन ईंदासीं उहा पोस्टपोन थी वरी 25 अक्टूबर ते हिकिड़ी मीटिंग थी मिनिस्टर जेको वसाण साहिबु आहे ज़रात जो मंज़ूर वसाण साहिबु उन जी सदारत में जंहिंमें असांजे तरफ़ां सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर वारा असीं पिया हुआसीं आवाज़गार बोर्ड जा दोस्त पिया मिल मालिकान पिया ऐं एग्रीकल्चर सेक्रेटरी ऐं ॿिया लाॻापियल जेका ऑफिसर उहे सभु हुआ उते असांजी तंज़ीम ॿिया जेके दोस्त आहिनि उन्हनि जी तंज़ीमुनि सभिनी मुख़्तलिफ़ राय ॾिनी त गुज़िरियल साल 250 रुपया फी माण्हू त हिन साल जेको आहे असांजे तरफ़ां इहा डिमांड हुई त 350 रुपया माण्हू हुअणु घुरिजे उते मिनिस्टर साहिब खे मूं इहो अर्ज़ु कयो साईं कणिक जो गुज़िरियल साल रेट 2200 रुपया हो ऐं हींअर सिंध गवर्नमेंट जेको आहे 4000 रुपया करे छॾियो यानी 1800 रुपया मण ते वधी विया आहिनि जेके 1800 रुपया मण ते वधिया आहिनि 2200 मां 4000 थिया यानी 80% 85% वधियो आहे त कमनि जो रेट 50% जेकॾहिं वधायो तव्हां जेको वधणु घुरिजे त उहो तक़रीबन 450 थिए थो पर तव्हां असांखे राउंड फिगर 350 रुपये नोटिफिकेशन कढी ॾियो पर पोइ मिल वारनि चयोसीं हमें तो वारा ही नहीं खा रहा हम तो बड़े परेशान है असां पिनी वियासीं असां वटि 100 अरब रुपए जी खंडु पई आहे छो पई आहे असांजी खंडु विकामे कोन थी मार्केट में रेट आहे कोन मार्केट में असीं 82-83 रुपया विकिणूं पिया एक्स मिल इन जे करे गवर्नमेंट असांखे एक्सपोर्ट करण जी इजाज़त ॾे एक्सपोर्ट इंटरनेशनल मार्केट में किलो आहे 120 खां 25 रुपया किलो हिते असीं 80 में पिया विकिणूं हुते 45 रुपया किलो ज़र मुबादला बि ईंदो हीअं ईंदो हूंदो उते मिनिस्टर साहिबु हुननि खे चयो त भाउ ॻाल्हि इहा त इहो एक्सपोर्ट करण जी इजाज़त वफ़ाक़ तव्हांखे ॾींदो न हीउ जेको फोरम आहे हिते रेट मुक़ररु थींदो ऐं मिलूं हलाइण जी डेट फिक्स थींदी तव्हां उहा न असांखे असांजी जेसि ताईं कोन थींदी तेसि ताईं असीं मिलूं कोन हलाईंदासीं असांजा गोदाम भरिया पिया आहिनि असां स्टेट बैंकुनि जा अरबे रुपया कर्ज़ आहिनि 100 अरब रुपए जी खंडु असां वटि पई असीं केॾा कंदासीं पोइ उहो आना बहाना करे को फ़ैसिलो कोन थियो मिनिस्टर साहिबु बि हुन ते ज़ोर भरियो त भई तव्हां का थोरी हिंट त ॾियो त केतिरो तव्हांखे वारो खाए थो ज़मीनदार 350 रुपया कनि पिया एग्रीकल्चर डिपार्टमेंट वारनि जी पंहिंजी असेसमेंट आहे पर हुननि चयो न साईं असांखे पोइ मिनिस्टर साहिबु चयो पिया तव्हांजी खंड जो भला असांजे हथ में कोन्हे असीं ॻाल्हाईंदासीं वफ़ाक़ सां त तव्हांखे खंड जी इजाज़त ॾिनी वञे भले एक्सपोर्ट थी हाणे सीज़न बचे पई अगरि जेकॾहिं एक्सपोर्ट थी त एॾो वॾो शॉर्टफॉल या ब्लैक मार्केटिंग कोन थींदी पर पोइ मिनिस्टर साहिबु चयो त 2 हफ़्तनि खां पोइ वरी 25 अक्टूबर वारी चयो 2 हफ़्तनि खां पोइ हाणे वरी कल्ह लेटर निकितो आहे त 10 नवंबर ते वरी मीटिंग फिक्स थी आहे 10 नवंबर ते ज़मीनदार मिल मालिकान वेहींदा जंहिंजी मिनिस्टर एग्रीकल्चर जेको मंज़ूर वसाण साहिब जी सदारत में त पोइ रेट मुक़ररु कयो ऐं डेट फिक्स करियो त मिलूं छो जो असां सभिनी जो ज़ोर आहे त 15 नवंबर ताईं मिलूं हलणु घुरिजनि अगरि जेकॾहिं 15 नवंबर ते मिलूं हलंदियूं त 7 लख एकड़नि ते जेको कमंद पोखियल आहे उन मां तक़रीबन 2.5 लख खां 3 लख एकड़ कमंद निकिरी वेंदो नवंबर जे हिकिड़े महीने जे अंदरि अगरि 10 दिसंबर ताईं जेकॾहिं 3 लख एकड़ कमंद निकिरी वियो बांठ वारो जेको हूंदो उन में वरी माण्हू कणिक पोखे सघे थो जेके पाछाड़ियूं जिन 20 जे 83 आहे कणिक जी उहा 20 दिसंबर ताईं माण्हू पोखे सघे थो पर जेको मिल वारनि जो जेको नमूनो असांखे नज़र आयो त हुननि जो नवंबर में हलाइण जो को प्रोग्राम कोन्हे पर असीं उमेद था करियूं त जेका 10 तारीख़ आहे त गवर्नमेंट पंहिंजो किरदारु अदा कंदी त बाबा 30 नवंबर ताईं हुनखे इजाज़त आहे पर गुज़िरियल साल जेके मिलूं हलियूं 7 नवंबर ते हलियूं उनखां पहिरीं जेको साल हो उन 5 नवंबर ते हलियूं त इहे मिसाल आहे त बाबा लाज़मी कोन्हे तव्हां 30 नवंबर ते हलायो 5 ते बि हलाए सघो था 7 ते बि हलाए सघो था 10 ते बि हलाए सघो था त हाणे जेको 10 ते मीटिंग आहे असीं चवंदासीं 15 ते क्रेशिंग जॾहिं शुरू कंदा तॾहिं बि ज़मीनदारनि जो फ़ाइदो थींदो ऐं कणिक जी पोखी 2.5 खां 3 लख एकड़नि ते वधीक पोखी थी सघे थी। अच्छा ब्रेक वठी ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था नाज़रीन ॻाल्हि ॿोल्हि जो सिलसिलो जारी आहे वठंदा शॉर्ट कमर्शियल ब्रेक।